अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इबादुर रहमान अल्लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। वल्लज़ीना यक़ूलून रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा। इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हम्दो सना खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज गोठ कांडेरो खान कीरियो जे अंदर मोहतरम इमदाद अली पंहिंजे बचड़न अब्बास अली पंहिंजे बचड़न जे सुन्नत जे मौके ते ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई आहे। सुभान अल्लाह। हिन ज़िक्र ऐं दुरूद जे महफ़िल में
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी खे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला सुहिणे करीम रब जंहिं अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे पंहिंजे महबूब जे सदके तव्हां सां जी हाज़िरी बि क़बूल फरमाईंदो। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, जिंदगी एक अमानत आहे, उन जो मालिक खालिक मुझो रब्बुल आलमीन आहे। इंसान के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पूरी कायनात में सब खां वधीक सुहिणो बनायो। अल्लाह खालिका अल्लाह मालिका, उन खालिक मालिक मुझे रब्बुल आलमीन 18,000 मखलूकात में अगर को सुहिणो बनायो तो इंसान बनायो। इंसान के सुहिणो अल्लाह जे ज़ात छो बनायो? आशिकन उशाकन ऐं अहले दिल इन रमज़ जे मंज़िल ते पाण पतोड़ींदे इन नहज ते पहुता त अल्लाह जे ज़ात बाबरकात खे पंहिंजे कुदरत जे राज़न खे ज़ाहिर करण जे लाइ जेका सूरत पसंद आई उहा हुई इंसान जी सूरत। छो त अल्लाह पंहिंजे पाण खे ज़ाहिर कयो पंहिंजे उन इंसान वारी सूरत में। अञा जेकॾहिं आहे ॿाराड़ी थोड़ो आस्ते आस्ते तो ॻाल्हायां त जीअं कंहिंजो वुज़ू न टुटी पवे। आशिकन ऐं ओशाकन त मियां सजण जवान इन हिकड़े जुमले में चई छलियो त मुझे मालिक पंहिंजे कुदरत खे इन सूरत में जो ज़ाहिर करणो हुयो, इन करे पसंद इन सूरत खे करे छॾी। छो त अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो त कुन्तु कंज़म मख़फ़िया, मां हिकु लिकल खज़ानो हुयुसि। फ़अहबब्तु अन उअरिफ़, पोइ मां अल्लाह जे कुदरत में ख़याल आयो त मां पंहिंजे पाण खे ज़ाहिर कयां। अल्लाह ताला तो फरमाए त मां अल्लाह जे कुदरत में ख़याल आयो त मां पंहिंजे पाण खे ज़ाहिर कयां। पोइ जॾहिं मां अल्लाह जे कुदरत में इहो इरादो थियो त ज़ाहिर कयां, ज़ाहिर त कयां पर कीअं पाण खे ज़ाहिर कयां? मां अल्लाह जे कुदरत इहो फ़ैसिलो कयो त पाण खे ज़ाहिर कयां थो कहिड़ी सूरत में? फ़ख़लक़तुक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाह जी ज़ात फरमायो मां रब्बुल आलमीन पंहिंजे पाण खे जॾहिं ज़ाहिर करण जो इरादो कयो त मां अल्लाह पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे पैदा फरमायो। वॾो इहो आहे इश्क जो राज़ ॿाराड़ी जो माहौल आहे, इन करे घणो उन ते तवील नथो वञा। बस इहो जुमलो चयो त मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे अल्लाह जे ज़ात जो इन इंसानी सूरत में पैदा फरमायो। उन सूरत जे करे यार पंहिंजी पूरी कायनात में जेका सुहिणी मखलूक हुई उन खे बिन इंसानी सूरत में पैदा करे छॾियो। इन जगह ते अची करे आशिकन ऐं ओशाकन वटि हिकिड़ो सवाल पैदा थियो त जंहिं सूरत खे एतिरो प्यार सां पैदा कबो, छा उन सूरत खे अल्लाह जहन्नम में साड़ींदो? वॾो सवाल आहे। मुला मौलविन जी ॻाल्हि खे छॾियो, अॼुकल्ह अल्लाह ताला रहम फरमाए अलाए छा हली रहियो आहे मार्केट में, ख़ुदा पनाह में रखे। सिर्फ तव्हां पंहिंजे दिल खां पुछो ऐं हक़ीक़त ते गौर कयो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजूर में हिक औरत आई
उन सां मुआमिलो कहिड़ो थियो। उन औरत जो पुटड़ो घर कखावन में मौजूद हुयो। उन जी माहौल बहराड़ीअ जो हुयो। कंहिं कम सां या गाह जे हवाले सां, लाबारे जे हवाले सां अज जे ज़ुबान में चऊं त मुंहिंजा दोस्त कंहिं कम काज सां ॿाहिरि निकिरी वई। अजीब इत्तेफ़ाक थियो। उन घरड़े खे बाहि लगी वई। बचड़ो मासूम अंदर हुयो। जीअं हिक माउ खे ख़बर पई त मुंहिंजे घरड़े खे बाहि लगी आ, सभिनी कमन खे छॾे करे, छो त मां हूंदी आ। जी जल जो मटो रब दुनिया में ॿियो पैदा ई कोन कयो आ। क़ुरान करीम जे हिक जगह ते न, ॿिन जगहुनि ते न, पंजन जगहुनि ते अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे इबादत खां बाद में, पंहिंजे हक़ खां बाद में अगर को ॿियो हक़ ॿुधायो आ त मुंहिंजे रब अबे ऐं अम्मा जो ॿुधायो आ। चओ तमां हिक हिक आयत क़ुरान जी पढ़ंदो वञा, तव्हां खे ॿुधाईंदो वञा त मुंहिंजे बेनियाज़ रब काइनात जे अंदर अबे ऐं अम्मा खे केतिरी इज्जत वारो बनायो आ। केतिरा उन जा मुंहिंजे बेनियाज़ रब हक़ बयान कया आहिनि। अल्लाह जे ज़ात फरमायो अनिश्कुरुली वलिवालिदैक व इलैयल मसीर। मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो ऐ मुझा बान्हा, मां अल्लाह जो शुक्रानो अदा कर। ऐं मां अल्लाह जे शुक्राने अदा करण खां बाद में पंहिंजे अबे ऐं अम्मा जो शुक्रानो अदा कर। पाक कुरान करीम जे अंदर मुझे बेनियाज़ रब पंहिंजे वहदानियत खां बाद में अबे ऐं अम्मा जो जिक्र बयान फरमायो। बी कुरान करीम जी आयत तिलावत कया। अल्लाह फरमायो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैन इहसाना। मुझे मिठड़े करीम रब पंहिंजे कुरान करीम जे अंदर बेहद भी बयान फरमायो त मां अल्लाह तबारक व तआला जे हमदो सना खां बाद में, मां अल्लाह जे हक़न खां बाद में अगर तव्हां जे मथा को ॿियो हक़ आ त हो जी जल अमड़ ऐं दिलबर पीउ जो आ। अल्लाह जी ज़ात खां बाद अगर ॿियो हक़ को कायनात में आहे त कंहिंजो आहे, चो अबे ऐं अम्मा जो। एतिरे हद ताईं निमाज़ी निमाज़ पढ़ी ख़बर नाहे क़बूल पई अलाए न पई। हाजी हज कयो ख़बर नाहे क़बूल पियो अलाए न पियो। रोज़ाए त रोज़ो रखियो ख़बर नाहे क़बूल पियो अलाए न पियो। जेतिरियूं बिने क्यों कयई ख़बर नाहे त क़बूल पई या न पई। पर जी जल अमड़ जेला ऐं दिलबर पीर जेला मुझे मदीने जे साईं फरमायो रुगी पंहिंजे अबे ऐं अम्मा दे खिली निहारण तव्हां जो कम सवाबन जा अंबार अणखुट ॾियण मुझे करीम रब जो कम। रुगी अमड़ दे खिली निहार तबियत पुछण भी बाद जी गाला, अमड़ के जोर ॾियण भी बाद जी गाला। दिल बर पीउ सां 5 मिंट रुगी वेही कचहरी कर, अबे जे टंगुड़न में हथ विझी थोड़ा जोर दे। लेकिन कुरान करीम मुझा दोस्त अजीज खोले खोले वरजाए चयो आ त खास करे उन टाइम ते जॾहिं तव्हां जो अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञन।
वालिदैन जॾहिं कुराड़ा थी वञनि उन्हनि जी ख़िदमत करण, उन्हनि जी इज्जत करण, उन्हनि जो अदब करण, उन्हनि जे आॾो वेही मुरकण ऐं खिलण खे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो दुनिया जे सभिनी इबादतुनि खां इहा इबादत मुंहिंजे करीम रब खे ॾाढी वणंदी आहे। जंहिं अबे अम्मा जे आॾो खिलण सां अल्लाह हज ऐं उमरन जो सवाब ॾे। ऐं मुंहिंजा दोस्त अंदाज़ो लगा जॾहिं न उन जीजल अमड़ खे वेही माण्हू बचार ज़ोर ॾाॾे, उन दिलबर पीउ खे वेही माण्हू बचार ज़ोर ॾाॾई मुर्के ऐं उन्हनि जे अंदर मां का सुहिणी आह निकिरी वञे त ॿई जहान ठहंदा या कोन ठहंदा। ऐं मुंहिंजा दोस्त केॾी बि इबादत कर, केॾी इबादत कर, मदीने में वेठो हुज या मक्के में वेठो हुज, पर जे जीजल अमड़ तो सां राज़ी नाहे त तू मक्के मदीने में वेहण तुंहिंजो कम जो ई नाहे। जेकॾहिं दिलबर बाबा साईं तो सां राज़ी नाहे, हाजी हुजी, मौलवी हुजी, कारी हुजी, जेको वणई सो हुज, कुछ भी तुंहिंजे कम जो नाहे। जेसिताईं अब्बो ऐं अम्मा राज़ी नाहिनि तेसिताईं न ख़ुदा राज़ी थींदो न मदीने जो घोट राज़ी थींदो। इन करे मुंहिंजा दोस्त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी करण जो आसान रस्तो अबे अम्मा जी रज़ा। मां अर्ज़ पे कयो कुरान करीम जूं आयतूं पे पढ़ियम त मुझे बेनियाज़ रब फरमायो अनिश्कुरुली वले वालिदैक, मां अल्लाह जो शुक्रानो भी अदा कर ऐं पंहिंजे अबे अम्मा जो भी शुक्रानो अदा कर। तोखे पैदा मां खुदावंदे कुद्दूस फरमायो आ, लेकिन जुबान तोखे तुंहिंजे रब ॾिनी आ, उन जुबान खे हलाइण तुंहिंजे अबे ऐं अम्मा तोखे सेखारियो आ। अखियूं त तोखे मुझे करीम रब ॾिनियूं, मगर इन्हनि अखियुनि में हया अबे अम्मा सेखारियो आ। पेर त तोखे करीम रब ॾिना, मगर इन पेरनि सां पंधड़ो करण चीच खां वठी जीजल अबे ऐं अम्मा सेखारियो आ। इन करे मुझे बेनियाज़ रब फरमायो अबे अम्मा जी इज्जत कयो, प्यार कयो। अर्ज़ पे कयुम त मां हूंदी आ अमड़ जंगल में वेठी आ, जीअं ख़बर पई त मुझे घरड़े खे बाहि लगी आ, अमड़ उतां जंगल मां पंहिंजे पाण खे छॾियो, कम कारियूं छॾिया ड्रोड़ंदी आई आ। कंहिंजे लाइ आई आ? उन मासूम बचड़े लाइ जेको अंदर हिंदोर सुतो पियो आ। जॾहिं मां जीजल ड्रोड़ंदी आई, ॻोठ जा सभई माण्हू ॿाहिरि बीठा, कंहिंजो बि वस नाहे। एॾी वॾी बाहि कखावनि घरनि खे वठी वई, मगर मां हूंदी आ न उन जी निगाह बाहि ते पई, न उन जे मचनि ऐं औलनि ते पई, न इहो ॾिठई त का आली रली वेड़ियां मतां बाहि साड़े छॾे। हिक मां जे अंदर में जेको बचड़े जो प्यार मौजूद हुयो, इएं बाहि जे अंदर काहे पई। दुनिया रड़ियूं कयूं, कंहिंजूं रड़ियूं कान थी ॿुधे, सिधो बाहि जे अंदर हली वई। हेॾा मां बच्चे जे प्यार में वई आ। मुझे बेनियाज़ रब हुक्म कयो उन बाहि खे खबरदार थी जा, मुझे बानड़ीअ जे वार खे भी विंगो न कजा। मां रब अमड़ जो मकाम बुलंद करण थो चाहियां। मां बाहि में वई वञी बचड़े खे खयई। जेॾी महिल बचड़े खे सीने सां लाइ ॿाहिरि निकिती, जीअं ॿाहिरि सलामतीअ सां निकिती, दुनिया हैरत में पइजी वई। मैं सजण खान दुनिया निहारण लॻी, हेॾी बाहि मां हिकु इंसान कीअं बची आयो आ। मगर बचड़े खे सीने सां लाइ पोइते जो निहारे त कख बि बाक़ी कोन बचियो आ। मगर उन बचड़े खे ऐं उन जे माउ खे अल्लाह एतिरो हिफ़ाज़त में रखियो जो उन्हनि जो वार भी विंगो कोन थियो आ। उन माउ जेॾी महिल बाहि जो इहो मंज़र ॾिठो, पंहिंजे बचड़े खे सीने सां लाइ काॾे वई, चयो सिधो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॾे हली आई।
काॾे वई बचड़े खे खणी ॻाल्हाए दोस्त काॾे वई बचड़े खे खणी जो मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुजूर में जीअं खणी पहुती मुंहिंजे आका करीम ॾे निहारे अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो अबो ऐं अम्मा मुंहिंजा मुस्तफा तो ता कुर्बान वञनि मुंहिंजा आका हिन मां हिक मां हिन बचड़े सां प्यार थी कया या रसूल अल्लाह एतिरो प्यार थी कया जो बाग में अंदर भी हली वयस बाग जो फिक्र कोन कयम इन बचड़े के बाहर खणी आई हां या रसूल अल्लाह मां वधीक थी न बचड़े सां प्यार कया या मुझो रब पांजे बानन सां वधीक प्यार थो करे जॾहिं उन औरत इहो सवाल कयो त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अखिड़न में दोस्त लुड़क लड़ी आया मुझे मदीने जे मीर फरमायो ऐ अल्लाह जी बानी तू त हिकड़ी मावा तू त हिकड़ी मावा मुझो बेनियाज रब इन सूरत इंसानीअ सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ जॾहिं मुझे मदीने जे मीर इहे पाक जुमला फरमाया त उन औरत निहारे अर्ज कयो त या रसूल अल्लाह पो मां हिकड़ी मां जी ममता पंहिंजे बचड़े के बाग में सड़न बर्दाश्त न करे सघियस पो उहो मुझो करीम रब जेको 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ उहो पंहिंजे हिन सुणी सूरत के वरी बाग में की साड़ींदो तवज्जो कर मुसलमान मुझा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब इनायत फरमायो ऐ अल्लाह जी बानी जंहिंखे भी मुझो बेनियाज रब जहन्नम रसीद कंदो पहिरी उन खां हीअ सूरत खसींदो बाद में जहन्नम में मोकले छॾींदो ये जेका सूरत इन सूरत सां मुझे करीम रब के वडो प्यार छो त इन सूरत में अल्लाह पंहिंजे महबूब के मोकलियो उन महबूब के मोकलियो जंहिं महबूब जे लाइ अल्लाह पूरे कायनात के बनायो पूरे जहान के बनायो त ऐ मुंहिंजा दोस्त इहा सूरत ही आहे इंसानी जंहिंखे अल्लाह एतरी इज्जत अता फरमाई आहे जो निहार त दुनिया जो खतरनाक तरीन जानवर हुजे चीरड़ ऐं फाड़न वारो हुजे उहो बि अगर कंध झुकाईंदो आहे त हिन सूरत इंसानी जे आॾो झुकाए बीही रहंदो हाथी दे दिस शींह दे दिस रिछन दे दिस उहे जानवर जेके इंसान के चंपो हणन त जरियूं करे छडीन लेकिन हिन सूरत में अल्लाह जे ज़ात उहा ताकत ऐं पावर रखियो आ मुंहिंजा दोस्त जो उहा केडी भी ताकत वारी शय पर जॾहिं हिन इंसानी सूरत जे साम्हूं ईंदी आ त पंहिंजा हथियार फिटा करे छडींदी आ ऐं मुंहिंजा दोस्त तो असां खे इन अल्लाह जे मेहरबानी मां हुक्म केड़ो तो मिले त ऐ इंसान हिन सूरत जो कदर कर इन सूरत जो कदर कर छो त हीअ जिंदगी ऐं इन जिंदगी में ही जेका सूरत तोखे मूंखे अल्लाह ॾिनी आहे हीअ सूरत ईअं कान ॾिनी आहे अगर हिन सूरत जो कदर न कंदे अगर हिन सूरत सां प्यार न कंदे त मुंहिंजा दोस्त अज़ीज मुंहिंजो रब भी फरमाए थो त अल ख़ल्क़ अयालुल्लाह हीअ मखलूक मां अल्लाह जो अयाल आहे मुंहिंजे मखलूक सां प्यार कंदो आहे मां रब वरी उन सां प्यार कंदो ऐ मुंहिंजा दोस्त इन सूरत इंसानी जो कदर कर इन सूरत इंसानी सां प्यार कर छो त हीअ सूरत इंसानी मुझे बेनियाज रब के जॾहिं सुञाणंदी आहे हा मुंहिंजा दोस्त त मुंहिंजो अल्लाह इन सूरत इंसानी के उन मेराज वारे कमाल ते तॾहिं पहुचाईंदो आहे उरूज ते तॾहिं पहुचाईंदो आहे जॾहिं हिन सूरत वारो इंसान पंहिंजे करीम रब के सुञाणंदो आहे पंहिंजे करीम रब जे प्यार में जॾहिं न रात जो जागंदो आ आधी जो उथंदो आ सियारे जी रात होंदी आ
बिस्तरो उथण न दींदो आ मगर अल्लाह जो प्यार मजबूर कंदो आ त रात जो हिक थी वयो आ रात जा 3 थी वया हन उथी वुज़ू कर जेडी मल बानो रात जो आधी जो पांजे बिस्तरे के छडींदो आ थदड़े पानी सां वुज़ू कंदो आ हे वुज़ू करे डकण शुरू कंदो आ मुझो बेनियाज रब अर्शे मुअल्ला जो मालिक रब पांजे फरिश्तन के फरमाइंदो आ ए फरिश्तो मुझे बानड़े दे निगारियो मां रब्बुल आलमीन जे रज़ा जे खातर पांजो गरम गरम बिस्तरो छडे करे थद में डकी भी रहियो आ मां अल्लाह जे दरबार में सजदा भी करे रहियो आ ऐ फरिश्तो गवाह बणजी वञो यो मुझो बानो मां रब जे प्यार में सब तकलीफूं बर्दाश्त करे रहियो आ मां अल्लाह भी वायदो थो कया त जेको मां रब जे प्यार में पांजे बिस्तरन के छडे करे सर्ब सुजूद थी रहियो आ कायनात में ऐलान कयो मां अल्लाह भी इन सा प्यार थो कया ऐ जमी जमीन जा मलाइक ऐ जानवर भी मुझे बाने सा प्यार कने ऐ मुझा दोस्त जदे न तू अल्लाह जो थी विंदे सब कुछ तो जो थी विंदो अगर चाही तो त मुझो रब्बुल आलमीन मुते राजी थी पे सजी दुनिया चाहे दुनिया त एकड़ो ख्वाब मुझा दोस्त अजीज दुनिया एकड़ो ख्वाब आ इन दुनिया जे अंदर जेको मेहनत करे तो उन्हें के भी टुकुर मिले तो जेको नथो करे उन के भी टुकुर मिले तो मुझा दोस्त टुकर जेला दुनिया ते कमाइण अलग शय आ अल्लाह जे रज़ा जे ला दुनिया ते जीण वरी अन्या का अलग शय जिया सोने लतीफ सरकार फरमायो जनी दाद न बिज तनी भी तुझो आसरो अवल दई उनन के पोए उभारी सिज इन बनिय मथा बिज कई गारी दड़ हलिया वया कई आया कई वया के दुनिया जो निजाम हली रहियो आ ऐ मुझा दोस्त अजीज जन हिन नंढड़ी जिंदगी जे अंदर पांजे करीम रब जे रज़ा जे ला पांजे महबूब मदीने वारे मीर जे रज़ा जे ला पांजे जिंदगी गुजारण जो तरीको अलग कयो मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात उनन के एतरी त इज्जत अता फरमाई उनन के एतरो त मकाम अता फरमायो जो दुनिया में हुया तदह भी इज्जत वारा होया अज दुनिया छडे वया हन त उनन जे जिस्म के जेका मिट्टी लगी आ अल्लाह जे ज़ात उन मिट्टी के भी मान वारो बनाए छड्यो आ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह जा बानड़ो जदे बानो कब्र में वींदो आ हिकड़े इंसान जे ला उन जी कब्र रब जन्नत जे बागन मां बाग बनाईंदो आ हिकड़े इंसान जे कब्र के अल्लाह दुनिया जे खडन मां खड्डा बनाईंदो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जे बागन मां बाग रब कंहिंजी कब्र के बनाईंदो आ मुझे मदीने जे मीर फरमायो जेको इंसान दुनिया ते रही करे अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारींदो आ कहीं मखलूक जे हकन जे वेझो न वींदो आ कंहिंखे तकलीफ़ ॾियण जे बजा अल्लाह जे मखलूक जे ला आसानियूं पैदा कंदो आ मुझो बेनियाज़ रब मरण खां बाद में भी उन जे कब्र के जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए छॾींदो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
दुनिया जे खडन मां खड कंहिंजी कबर बणबी आ। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन शख्स जी जेको दुनिया में अल्लाह जो खौफ न रखंदो आ, हलाल ऐं हराम में तमीज़ कोन कंदो आ, जेको दुनिया में गरीबन जा हक खाईंदो आ, जेको दुनिया में यतीमन सां नाइंसाफी कंदो आ, जेको दुनिया में रही करे अल्लाह जूं बेफरमानियूं कंदो आ, मुझो बेनियाज़ रब उन शख्स जे कबर के दुनिया जे मां हिकड़ो खड्डो बनाईंदो आ। मुझा दोस्त अजीज जेकॾहिं सादन लफ्ज़न में चवा त दुनिया में निहार इंसान सुकून उते वठंदो आ जंहिं जगह ते बागात हूंदा आहिनि। जॾहिं इंसान कंहिं बाग जे भरमा लंघंदो आ, गुलनि जी खुशबू ईंदी आ, फ्रूट जी खुशबू ईंदी आ, बूर जी खुशबू ईंदी आ, थधो साह भरींदो आ, दिल चवंदी आ त 5 मिंट बीहा इन बाग जो वञी चक्कर लगाए अचा, अंदर वञी करे सुभान अल्लाह चवंदो आ। पर जॾहिं वींदे वींदे इंसान कंहिं खडन खुबन मां वेंदो आ त मुंहिंजा दोस्त अजीज वेहण त परे जी ॻाल्हि आ, रुगी परेशान हूंदो आ त केॾी महिल हिन किने रस्ते मां जान छुटंदी जो हिन खडन खुबन मां निकिरी कंहिं सिधे रस्ते ते अचा। मुझे मदीने जे मीर इहे 2 मिसाल कबरन जा ॾिना। हाणे तोखां तो सवाल पुछां, दुनिया में कबरूं त करोड़न जूं लॻियूं पयूं हन, पर ॿुधा सुकून कंहिंजे कबर ते ईंदो आ। चओ अल्लाह जे वलीअ जे मज़ार ते वञबो आ त सुकून मिली वेंदो आ। मिलंदो आ या न? अल्लाह जे कामिल वलीअ जे मज़ार ते ओ पंजाब मां माण्हू पेरे उघाड़े ॾिसंदो हां। जॾहिं लाल साईं जो मेलो थींदो त पंजाब मां पेरन उघाड़न सां 50 मैल यार मां यहाँ सूफी ॻाल्हि कंदुसि सिधी पो कंहिंखे वणे या न वणे, मूंखे हिकिड़ो जवाब ईमानदारीअ सां ॾियो त पेर उघाड़ा करे हिकिड़ा 5 मैल कारी मझनि जो पंध कर त ख़बर ते पेर उघाड़ा करण सवला हन या ॾुखिया हन। कहे त निस्बत सां पंध करण वारो ठीक आ, मञोसी त हो गुनहगार आ, मञोसी त हू मवाली आ, बेशक कुछ भी आहे, लेकिन इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद यार हिकिड़ी शइ त क्लियर आ न त हुन जे जेका अंदर में निस्बत आ, हुन जे दिल में जेको इश्क जो पट्टो आ उहो कंहिं महबूब यार जो आ, उहो आम माण्हूअ जो नाहे। ऐं मुस्लमान याद रखी छॾ, मां तोखां सवाल कयां सफ़ा सवली सिंधीअ में त जेकॾहिं कंहिं अमीर जो ॿार सभु कम ग़लत पियो करे, उथण वेहण उन जो ग़लत हुजे, ॻाल्हाइण ॿोल्हाइण बि ग़लत हुजे, पर जेॾी महिल उनखे न सज़ा जो टाइम ईंदो त दिल में ख़्याल त सज़ा ॾियण वारे खे सजण ज़रूर ईंदो त कम त हिन जा बुछड़ा आहिनि, पर यार पुट माण्हू ठाहू कजो। इहो ख्याल ईंदो या न ईंदो? जवाब ॾियो। ख्याल ईंदो न? ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखी छॾियो, हे जेको निस्बत वारो पट्टो आहे न, हे जेको निस्बत वारी ज़ंजीरी आहे न, ख़ुदा जंहिंखे नसीब करे इन जो मज़ो त तूं मैदान महशर में ॾिसजां। मां यकीन सां थो चवां, गुनहगार सही ख़तादार सही, पर जिन हुन जी निस्बत भली आहे, निस्बत वारो मुंहिंजे रब खे बि वणंदो आहे त मुंहिंजे मदीने जे घोट खे बि वणंदो आहे। याद मां कुरान करीम पढ़ंदुमि छो त सजण साईं जो दीवानो हां, सजण साईं जो फ़कीर आहियां, ईअं बटाकड़ वारी ॻाल्हि न कंदो हां। इबादत आला है, इबादत अफज़ल आ, पर इबादत भी बिना निस्बत जे 0 थे। याद रखी छॾ, जेकॾहिं इबादत भी निस्बत वारी आ त पोइ 0 न पर हीरो आ, पर जे बिना निस्बत वारी आ त रुगी 0 आ। चवी त मां रब जो कुरान पढ़ी ॿुधायां। इबादत करण जे लाइ अंदर में खुदा जे खौफ जो हुजण जरूरी आहे। इबादत करण जे लाइ अंदर में खुदा जे खौफ जो हुजण जरूरी आहे, पर इबादत बचाइण जे लाइ इश्क मुस्तफा जो हुजण जरूरी आहे।
इबादत करण जे लाइ अल्लाह जे खौफ जो हुजण ज़रूरी आहे ऐं इबादत खे बचाइण जे लाइ वरी इश्क मुस्तफ़ा जो हुजण ज़रूरी आहे। ख़ुदा जे खौफ में इबादत त कई कंदा आहिनि पर इश्क मुस्तफ़ा न हुजण जे करे पंहिंजूं इबादतूं वरी ज़ाया करे छॾींदा आहिनि। तारीख़ी मिसाल बि ॾींदुमि, रब जो क़ुरान बि पढ़ंदुमि। गाल कबूल आ जे जागो था ऐं सी नथो थिएव त दिल खोले चओ सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहरी तारीख बयान कया, बाद में रब जो कुरान बयान कया। तारीख आडो रख कंहिंजी उन हमराह जी जेको रहंदो भी जन्नत में हुयो। काथे रहंदो हो? जन्नत में रहंदो हुयो। जन्नत जे खजाने जो चाबीदार हुयो। इबादत केतरी कई हुई? 6 करोड़ साल। घणी इबादत कई? दिल खोले न चाहिए। इबादत घणी कई? 6 करोड़ साल कंहिंजी इबादत कई? चो मुझे बेनियाज़ रब जी सजदा कंहिंजा कई? चो अल्लाह जे ज़ात जा हम्दो सना कंहिंजी कई? चो अल्लाह जे ज़ात जी में रहंदो हुयो, ईंदो वींदो हुयो, कोई उन खां पुछंदो भी सजण को न हुयो। मोहम्मद रफीक दोस्त मुंहिंजो वेठो आ, इन करे हिन पासे इशारो पियो कयां त उन जो भी थोड़ो तवज्जो थे। रहंदो भी जन्नत में हुयो, ईंदो वींदो भी हुयो, उन खां पुछा गछा भी कान हुई। इबादत करण जो भी मुड़स माण्हू हुयो।